कल्ह फैमिली सां ई कोडी जे किले ते विया हुआसीं। अॼु वरी हिते अदम सुल्तान ते आया आहियूं। कुझु ॾींहं अॻु में फैमिली सां गॾु शनूदे बादशाह जिते विया हुआसीं, उते हाइकिंग कईसीं, वॉकिंग कईसीं। ज़िंदगी मुसलसल सफ़र जो नालो आहे ऐं सियारे जी सीज़न आहे, घुमण फिरण जी सीज़न आहे। तव्हां बि घर न वियो ऐं घरां निकिरो, पंहिंजे फैमिलियुनि खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे बचनि खे, नियाणियुनि खे ऐं घर जे भातियुनि खे घुमायो फिरायो ऐं जेके माग मकान आहिनि उहे ॾेखारियो। खिरपुर में तमामु घणा माग मकान आहिनि। हिते जबल आहिनि, डंडूं आहिनि, ढोरा आहिनि, पीर फ़क़ीर आहिनि ऐं भिटूं आहिनि, घणो कुझु आहे। ऐं रुॻो इहो आहे त थोरो माण्हू हिमत करे ऐं घरां निकिरी पए। मूंखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजो पाण खे एंटरटेन करण जे लाइ तव्हां ईंदो। असां सुबुह जो जॾहिं घरों निकिता हुआसीं त तमामु घणी जेका असां उहा फोग हुई, जंहिंजे करे रस्तो बि नज़र न पियो आयो। यूनिवर्सिटी वटां जॾहिं क्रॉस पियो कयोसीं त कुझु बि नज़र न पियो आयो। मूं गाॾीअ जूं फुल लाइटूं ॿारे छॾियूं, पर हाणे हिते आया आहियूं त हाणे जेका रोशनी फुल रोशनी आहे ऐं असां पहुता आहियूं। असांजे ॿार जेके आहिनि मथे अदम सुल्तान जी ज़ियारत ते विया आहिनि। हाणे मां बि वञण जी तयारी थो कयां पियो। त दोस्तो, घुमो फिरो ऐं सियारे खे इंजॉय कयो। सियारे सीज़न जेका आहे सा उहा किन ॻाल्हियुनि जे करे मुनफ़रिद आहे त माण्हू गरम कपिड़ा पाए ऐं मच ॿारे उते वेहे, उते जेको आहे सो जिस्म खे गरमाए ऐं जेके खाधा पीता आहिनि जीअं बुसरी आहे, मखण आहे ऐं माखी आहे, उहा वापराए। ऐं हिन मुंद में पली थींदी आहे सिंधी जी जेका असां अहिड़ी भाॼी जंहिंजो मुक़ाबिलो असांजी जेका फार्मी मुर्गी आहे उहा बि न करे सघे। पली ऐं साग इहे पचाए करे इहे तव्हां खाओ ऐं आना गरम करे बॉइल करे उहे खाओ। त असांखे हर सीज़न खे सेलिब्रेट करणु खपे ऐं उनखे पंहिंजे नमूने सां ऐं ख़ासि करे घुमणु फिरणु बि। अदम सुल्तान जो जेको आहे सो मज़ार आहे ऐं अदम सुल्तान जे मुतालिक़ कई कहाणी मशहूरु आहिनि ऐं मूंखे त ॾंद कथाऊं लॻंदियूं आहिनि। पर सिंध में ख़ासि करे जंहिं पीर जेका कहाणी न आहे उहो पीर ई न आहे, तंहिंजे करे हिन मुतालिक़ बि इलाही ॾंद कथाऊं मशहूरु आहिनि। ऐं हीअ जेका मज़ार आहे उन ते तमामु ख़ूबसूरत कमु थियल आहे। ऐं हिन मज़ार जी जेका अदम सुल्तान हुजे या उभन शाह हुजे या शनूद बादशाह हुजे या छतन शाह बादशाह हुजे, उन्हनि जी जेका मुनफ़रिद ॻाल्हि आहे उहा इहा आहे त उन जे चौगिर्द जेके नज़ारा आहिनि, जबल यासे ॾाढा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। हिते अदम सुल्तान जूं जेके चोटियूं आहिनि ऐं जेके इहे वादियूं आहिनि, जेके माथिरियूं आहिनि ऐं हिते ख़ासि करे तव्हां जेकॾहिं चांडोकी रात में अचो त हिते अजब नज़ारो ईंदो आहे। हिकु दफ़े असां हिते महफ़िल कई ऐं ॾाढो उनखे इंजॉय कयो ऐं खिरपुर जा समूरा सान्यावंद जेके आहिनि उन्हनि खे मूं दावत ॾेई घुरायो हो ऐं असां हिते राति जो देरि ताईं 12-1 वॻे ताईं वेही करे कचहरी कई, मानी वानी खाधी, पिकनिक कई, हिक ॿिए खे हाल वाल ॾिना हा। ऐं उन जो सॼो जेको किसो आहे उहो मुंहिंजे यूट्यूब ते बि रखियलु आहे। त पहिरीं हीउ हिकिड़ो ख़ूबसूरत जेको माथिरी आहे, जेकॾहिं हिनखे माण्हू डेवलप करे ऐं हिनखे जेकॾहिं अहिड़े तफ़रीही मक़ाम तौर ते इस्तेमालु जेकॾहिं गवर्नमेंट करे त हिते लखे सैलानी अची सघनि था। अॼुकल्ह जेके गैर मुल्की सियाह घुमणु अचनि था पिया, उन्हनि खे सरकार प्रोटोकॉल ॾेई करे उहे घुमाए थी पई, तंहिंजे करे उन में को चार्म न रहियो आहे। अॻु में जेके उहे सैलानी ईंदा हुआ त उहे पंज सिर पाण ईंदा हुआ, ख़र्च बि कंदा हुआ, घुमंदा फिरंदा हुआ। पर सिंध में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उन असांजे हिन सॼे पंहिंजो खे तबाह करे छॾियो आहे। पहिरें अदम सुल्तान जी जेका टूर तोखे कीअं लॻो? जी,
असांखे ॾाढो मज़ो आयो चढ़ण में थोरो मुश्किलात आयूं लेकिन असांखे मतिलबु त असां चढ़ी वियासीं असांखे इलाही मज़ो आयो नज़ारा कीअं आहे? नज़ारा इलाही ख़ूबसूरत हुया हा मथे वियासीं त इलाही मतिलबु त पहाड़ वग़ैरह सां नज़र पिया अचे नज़ारा ऐं मौसम बि इलाही भलो हुयो असांखे इलाही मज़ो आयो असां हिन जी ज़ियारत बि कई ऐं ॿियो असांखे मथां इलाही नज़ारा बि ज़ाहिर थिया थैंक यू। वियासीं ऐं भला पिया लॻा असां जीअं सुबुह सां हिते आया आहियूं पहाड़ी जे इलाइक़े में ॾाढो कोविड हुयो सुबुह सां हाणे सिज बि निकितो आहे हाणे सही थो लॻे ऐं बादशाह सुल्तान ते आया आहियूं असां घुमण फैमिलीअ सां गॾु